नाज़रीन, ॾखण भरिसां 2.5 महीना अॻु क़बीलाई दहशतगर्दी दौरान क़त्ल थी वियल मीर चांडियो जी भेण हसीना चांडियो अदालतुनि खां भाउ जे खून सां इंसाफ़ लाइ मुंतज़िर बणियल आहे। उन सिलसिले में निर्वाण न्यूज़ जे CEO जावेद राहू जो अहम ख़बर जा तफ़सील उमाणिया आहिनि त अॼु सिविल कोर्ट गढ़ी यासीन में मीर चांडियो ऐं हसीना चांडियो मथां दाख़िल थियल केसनि जा चालान पेश कया विया। उन मौक़े ते मज़लूम न्याणी हसीना चांडियो पिणु पेश थी, जंहिं दौरान अदालत सगोरी पारां हसीना चांडियो मथां दाख़िल केस जी ॿुधणी 2 जनवरी ते रखी आहे, जॾहिं त संदसि भाउ वारे केस जी ॿुधणी 24 डिसंबर ते रखी आहे। उन सिलसिले में मीडिया सां ॻाल्हाईंदे हसीना चांडियो चयो त 26 अक्टूबर वारे ॾींहुं बिरादरी जे दहशतगर्दनि सिकंदर चांडियो, सजण अली हसन, गुलाम कादिर चांडियो ऐं ॿियनि भाउ खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयो हो, जंहिंजे खून सां इंसाफ़ लाइ दर दर भटकंदी थी रहां, पर अञा ताईं पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे, जेके सरेआम घुमी रहिया आहिनि ऐं भीतर मूंखे मौतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि। हुन चयो त पुलिस नाइंसाफ़ी कंदे केस में दहशतगर्दी जा कलम नाहिनि लॻाया, वरी केस तां हथ खणण लाइ ही सायण लाइ मूं मथां कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदारनि खे पुलिस तोड़े बासनि जी पुठ भराई हासिल हुजण करे हर वक़्तु पाण खे ख़तरे में सम्झां थी, पर जेकॾहिं कुझु बि थियो ऐं मारी वञा त इन जा ज़िम्मेवार मथियां ॼाणायल जवाबदार हूंदा। उन वधीक चयो त आउं मज़लूम आहियां, बाक़ी अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद रखां थी त हिकु ॾींहुं भाउ जा क़ातिल ज़रूरु केतिरे किरदार ते पहुचंदा।